बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु तव्हां सां उन ई टॉपिक ते उन ई लेक्चर ते मुखातब थियो आहियां त असांजा जेके मुस्लमान हज़रात जेके फटाका फाड़ीनि था, आतिशबाज़ी कनि था, हिन 15 शोबान जी राति जेके पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे औलादनि खे फटाका वठी ॾियनि था, उहे फाड़ीनि था, त इहो ग़लति आहे, गुनाह आहे। गुनाह जा कम न कयो। जेके शयूं गुनाह में शामिलु थियनि थियूं त उनखां परहेज़ करियो। तव्हां अहिड़ी राति भलारी राति नवाफ़िल पढ़ो, नमाज़ पढ़ो, क़ुरान पढ़ो, रब खे राज़ी कयो। अॼोकी राति तव्हांजी बख़्शिश जी आहे। तव्हां जेकी दुआ घुरंदा रब क़बूल कंदो। तव्हां कुल शरीफ़ पढ़ो, यासीनूं पढ़ी, रहमानूं पढ़ी, पंहिंजो क़ुरान शरीफ़ जी जेके XYZ आयतूं आहिनि उहे पढ़ी करे पंहिंजे मिटनि माइटनि खे बख़्शो, इसाले सवाबु उन्हनि जे लाइ दुआ घुरो। इहो तव्हांजे लाइ सवाबु मिलंदो, उन्हनि खे मिलंदो, तव्हांखे मिलंदो। बाक़ी अॼु 15 शोबान जी राति तव्हां जेकी आतिशबाज़ी कयो था, पंहिंजे औलादनि खे 50-50 हज़ार, 20-20 हज़ार, 10,000 जा फटाका फाड़े आतिशबाज़ी ख़ुदि करियो था। ऐं वॾी ॻाल्हि हैरत जी इहा आहे त असांखे, ऐं मूंखे हैरत इन ई करे थिए थी त असांजा पढ़ियल लिखियल सुलझणा जेके तइलीम सां वाबस्ता आहिनि, जिन वटि तइलीम आहे, छो तइलीम वारे माण्हू खे शऊर हूंदो आहे, ज़हनियत हूंदी आहे, उनजो अक़ुलु कमु कंदो आहे त हीअ शइ ग़लति आहे त उनखे इस्तेमालु कोन कंदो आहे। पर हैरत जी इहा ॻाल्हि आहे त असांजा पढ़ियल लिखियल मुस्लमान जेके आतिशबाज़ी कनि था या फटाका फाड़ीनि था, पंहिंजनि औलादनि खे कीअं वठी था ॾियनि। त ॾिसो, फटाका फाड़णु, आतिशबाज़ी करणु ग़ैर मुस्लिम जो कमु आहे। यहूदी या जेके ॿिया ग़ैर मुस्लिम आहिनि, वाणियान XYZ जेके बि आहिनि, जेके मुस्लमान न आहिनि, त उहे ग़ैर मुस्लिम पंहिंजे होली में फटाका फाड़ीनि था, आतिशबाज़ी कनि था, उन्हनि जे लाइ उहे सभु शइ हलाल आहे, उन्हनि खे सभु कुझु जाइज़ आहे। असां मुस्लमाननि जे लाइ शइ न आहे त असां मुस्लमान हुज़ूर अलैहिस्सलाम जा उम्मती फटाका फाड़ियूं, आतिशबाज़ी करियूं, हर वक़्तु फटाकनि में ज़िंदगी गुज़ारियूं, नमाज़नि खां परे रहूं, अलाह जी घरनि जे पासे में फटाका फाड़ियूं, त इहो ग़लति आहे। त इन जे करे, इन तव्हांजे ग़लति अमल जे करे तव्हांजे बच्चनि जी ज़हनियत ते असरु थींदो, त इन खां परहेज़ करियो। नमाज़ खे पढ़ो, नमाज़ खे टाइम ॾियो। ॾिसो, तव्हांजे पाड़े में के बीमार हूंदा, के तकलीफ़ में हूंदा, के मरीज़ हूंदा, त उन्हनि खे केॾी तकलीफ़ थींदी, या ॿारनि कंहिंखे तकलीफ़ थिए, या कंहिंखे धकु लॻे, त इन्हनि खां परहेज़ करियो। अलाह पाक खां दुआ आहे असां सभिनी खे मुस्लमान खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं हिन राति कोशिशि कयो ऐं 14-15 शोबान जा रोज़ा रखो, नमाज़ पढ़ो, क़ुरान खे टाइम ॾियो, त अलाह पाक असांजूं सभु इबादतूं, सभु रियाज़तूं, सभु आजिज़ूं क़बूल कंदो।